नौशहरा में कारकुननि खे ख़िताब कंदे अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त हू परवेज़ खटक जे ॻोठ में आहे, हू पंहिंजो इलाइक़ो न ठाहे सघियो आहे त नओं पाकिस्तान किथां ठाहींदो। हुन चयो त परवेज़ खटक खे सुञाणे थो, हू संदसि ऑफिस में वेठो हूंदो हो। केपी जे वॾे वज़ीर त ख़ैबर बैंक खे बि नाहे छॾियो। आज मैं परवेज़ खटक के गांव में हूँ और ये कहता है कि ये नया पाकिस्तान बनाएंगे, ये इस गांव को नहीं बना सके हैं, इस गांव का ये हाल है। तो जब ये एक गांव नहीं बना सकता, मैं इसको जानता हूँ, ये मेरे दफ्तर में बैठा करता था। आसिफ ज़रदारी चयो त नून लीग ऐं पीटीआई वारा ॾे वठ वारी सियासत कंदा आहिनि। कुछ ॾींहं अॻु सेनेट में चूंड थी, जंहिंमें तहरीक इंसाफ़ ऐं नून लीग गॾिजी वोट ॾिना। अॻूणे सदर चयो त मौजूदा हुकूमत में एॾी लोड शेडिंग ऐं हर क़िस्म जी ठगी आहे। हुन जन माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, नून लीग उन्हनि खे कढी छॾियो, पर हुननि अदालत ज़रिए समूरनि माण्हुनि खे बहाल करायो। माण्हू हर क़िस्म जो सियासी इंतकाम वठनि था। इतनी लोड शेडिंग, दंगी, हर किस्म का फ्रॉड, लोगों को नौकरियों से निकालना, ये तो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी को ये जाता है कि हम हाई कोर्ट में गए, हाई कोर्ट में हमने हाई कोर्ट से उन बंदों को जिनको इनने नौकरियों से निकाल दिया था, हमने दोबारा हजारों लोगों को बहाल करवा दिया है। अॻूणे सदर चयो त नंढे खंड में इस्लाम फ़क़ीरनि ऐं दरवेशनि जे करे पकड़ियो, हू पाण बि सूफ़ियुनि जी धरती सां तालुक़ रखे थो। खेनि पाकिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो क़दुरु करणु घुरिजे। पाकिस्तान में इस्लाम जो है वो फ़कीरों के दर से आया है। मैं खुद कलंदर की धरती से आपके पास आया हूँ और हर औलिया के दर पे हर मजहब वाला जाता है। ऐसा कोई मजहब नहीं जो औलियाओं के दर पे नहीं है। हुन चयो त उन्हनि पख्तूननि खे उन करे सुञाणप ॾिनी त जीअं भारत केपी में न घिड़ी सघे ऐं पख्तून पंहिंजी सुञाणप पाकिस्तान सां रखनि। आसिफ ज़रदारी चयो त सभिनी खे गॾिजी दहशतगर्दी खे शिकस्त ॾियणी आहे। हुन चयो त भारत में मुसलमाननि सां ज़्यादती थी रही आहे। भारत में बीजेपी जे डप खां माण्हू वोट ॾियनि था। हुननि अॻु बि कांग्रेस खे हरायो हो, हाणे बीजेपी खे शिकस्त ॾियणी आहे।